नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे बिरा सिटी मां ख़बर ॾींदा हलूं त मच्छी मारण लाइ तलाउ में लथल नौजवान 36 कलाक गुज़रण बावजूद न मिली सघियो। वारसनि पारां पंहिंजी मदद पाण तहत लाॻीतो ॻोल्हा जारी है। वारसनि पारां 24 कलाक ताईं पंहिंजी मदद पाण तहत नौजवान खे ॻोल्हा में नाकाम थियण बाद सुबुह सवेर सखर मां ॿेड़ी ऐं टोबा घुराया विया आहिनि, जिन पारां ॻोल्हा जारी आहे। मच्छी जो तलाउ 8 खां 10 फुटनि ताईं हेठि ओनो आहे। असांजी कंहिं बि सरकारी तोड़े कांगी NGO समेत कंहिं बि मदद न आहे कई। हिन डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज ऐं SSP नौशरो फिरोज समेत ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो त नोटिस वठी नौजवान जावेद किज़ाक जी सरकारी टोबा मोकिले ॻोल्हा में मदद कई वञे। गुज़िर राति असां तलाउ ते जागी ऐं नौजवान जावेद किज़ाक खे ॻोल्हा कंदे गुज़ारी है, पर नौजवान जी का बि ख़बर नथी पवे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं सुबुह सवेर 4 बजे ॻोठ सफ़र कज़ाक वासी नौजवान जावेद कज़ाक मच्छी मारण लाइ तलाउ में लथो हो, ॿुॾी वियो हो। जॾहिं त ॿुॾी वियल नौजवान जे घर में कोराम मतल है, संदसि वारिस तमाम घना परेशान आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।